मीपर माथेलो डीआईजी सखर जावेद सोनहारो जिसकाणे मीपर माथेलो पुलिस हेडक्वार्टर कॉन्फ्रेंस हॉल में इजलास कयो। डीआईजी सां गॾु एसएसपी घोटकी तनवीर हुसैन तुनिया बि मौजूद हो। इजलास की शुरुआत कुरान पाक की तलावत सां कई वई। हेडक्वार्टर मीपर माथेलो में अचण ते पुलिस जे दस्तनि डीआईजी के सलामी पेश कई। एसएसपी घोटकी डीआईजी सखर के ज़िले घोटकी जे क़त्ल अगवा ऐं ॿियनि केसनि कचे जलाइकी ऐं सीपेक जे मुतालिक़ ब्रीफिंग ॾिनी। डीआईजी सखर ज़िले जे तमाम डीएसपीज़ एसएचओज़ ऐं हेड ऑफ ब्रांचिस सां कॉन्फ्रेंस हॉल में इजलास कियो ऐं हिदायतूं ॾिनियूं। इजलास के ख़िताब कंदे डीआईजी सिंध पुलिस जी कुर्बानी जी साराह कई ऐं सिंध पुलिस जी कुर्बानीनि खे तारीख़ में यादि कयो वेंदो। डीआईजी जो चवणु हो त जॾहिं बि का बि वारदात थिए थी त एसएचओ खे जाइ वारदात ते फ़ौरन पहुचणु घुरिजे ऐं मुतासिरीन सां मिली उन जी एफआईआर कटी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।